माटी भुरिया किथे गयो हो तो? ए काका पटेल आऊं आयो हुअसि बनीअ से कम से। माटी अञा कमरो टेम तो पियो है, जल्दी किला तो चाहे। ए काका मुझेरी ठोड़े या माण्हू शिकारी के गिनी आया। होए माटी होए पछे आऊं सारंग से वञी ॻाल्हि तो करिया। ए असीं असांजे पासे शिकार करण की न ॾींदासीं। तिना केड़ी खबर, मिना सजी खबर है। ई खासो सोचियो है। ए हाओ काका पटेल असीं पिंड जे पासे शिकार कुजाड़े लाइ कढजो। तिना केड़ी खबर, मिना सजी खबर है। होए माटी चन्नेसर मुझेरी वॾो माण्हू आहे त पिंड लाइ असांखे कुजाड़ो कंदो। असीं उन किना ड्रिजूं की न था। होए माटी टप अला रोए, ई आपना की करसे। होए ए काका पटेल आऊं हेको जड़ो हुयुसि, ॿियो त मुंहिंजे हथे मंझि लठ बि की नई, न त ॿिए जो आसरो आऊं की न कयां। माटी है सारंग से सलाह कर, वो सरकार रे कम में होशियार है। हाओ काका पटेल आऊं हाणे हलां थो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।